जैके इया गाल समझ में आई वो सुभान अल्लाह चवे, जैजो इयो अकीदो आ वो सुभान अल्लाह चवे, जैजो नाहे तो भली चुप करे वेहे। और मां अल्लाह जो कुरान तमा जगह पढ़ी तमा के जरूर या गाल खोले बुधाए वडे आवाज सा खुली करे सुभान अल्लाह। दोस्तों अजीजो मुसलमान भाईरो, अज कल फितनन जो दौर है, फितना अग में बहा हाने भी आहिनि, खास तरह जेके मानू सोशल मीडिया ॾिसनि था, फेसबुक के ॾिसनि था, अवां ॾिसंदा त बाहि लगी पई आहे। अक़ीदा अहले सुन्नत जे मथां, अहले सुन्नत व जमात जे मथां हर तरफ का हमला थी रहा है। अड़े तो फितने जो दौर न अंबियाए किराम जे इज्जत जो ख्याल नई हुजूर जे पाक घर वारन जे इज्जत जो ख्याल, न हुजूर जे असहाबन जे इज्जत अजमत जो ख्याल, न खल्क के रसूलुल्लाह दे अहल बैत उज़्ज़ाम जे इज्जत जो ताज़ीम जो ख्याल, न शहदाए करबला जे कुर्बानन जो ख्याल, नई सैयदना इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु जे इज्जत अजमत जो ख्याल। हर पासे का बगड़न जे सूरतुन में इंसान ज़ाहिरी शक्ल इंसान जी आ, अंदर उन्हनि जो बगड़न वांगुरु ये हमलो करे था जो उन्हनि खे पंहिंजे आक़िबत जी ख़बर ही काने, अंजाम जी ख़बर ही काने। न कब्र जो खौफ आ, न आखिरत जो खौफ आ, न क़यामत जो डप आ, नई वरी अल्लाह जे अॻियां हाज़िर थियण जो खौफ आ। इहे माण्हू दरीद तंग थी करे कदे हुजूर जे अज़वाज मुतहरात जी बेअदबी कंदा, कदे रसूलुल्लाह जे असहाब जी बेअदबी कंदा, कदे हुजूर जे अहल बैत उस्साम जी बेअदबी कंदा। उहे बेअदब जेके काल हा उहे अज भी आहिनि। उहे माण्हू जेके काल सैयदना इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु जी मुखालफत करे रहा हा, इमाम आली मकाम के शहीद करण जे लाइ मैदान जे अंदर लही आया हा। उन्हनि जी ज़ुर्रियत औलाद ख़त्म कान थी आहे, अॼु बि उन्हनि जी औलाद बाक़ी आहे। अवा उन्हनि खे सोशल मीडिया ते ॾिसंदा, अॻे त उन्हनि किताब लिखिया हा, उहे किताब ॻोल्हे ॻोल्हे असां हथ कयासीं, जिन में उन्हनि यज़ीद जी हिमायत कई, इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नाहक ते ॼाणायो हो। हज़रत इमाम हुसैन खे बाक़ी माज़ अल्लाह तसव्वुर कयो ऐं दुनिया खे ॿुधायो, ऐं यज़ीद जा हामी हा उहे अॻे किताब लिखी विया, हींअर उहे दरीदा दन थी करे बगड़न जो सूरत में सोशल मीडिया ते वेही करे वजादा बकवासूं कनि था। ताजदारे करबला सैयदुल शुहदा सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुखालफत में ऐं यज़ीद जे हिमायत में लही आया हल, उहे भी दुनिया ॾिसे थी। हुजूर जे असहाबनि जी बेअदबी कई थी वञे, कॾहिं कहिड़े शहर मां, कॾहिं कहिड़े शहर मां तव्हांखे ख़बर आहे, कॾहिं कहिड़े शहर मां, कॾहिं किथां को बकवास करण वारो बदमाश उठे थो, को राफ़िज़ी उठे थो, हुजूर जे असहाबनि जी बेअदबी करे थो। को सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बेअदबी करे थो, को हज़रत सैयदना अमीर मुआविया जी बेअदबी करे थो। तव्हां कई बेअदब ॾिसंदा, पर अहले सुन्नत वारो तव्हांखे मुबारक आहे। हज़रत गौसे आज़म सां निस्बत रखण वारो तव्हांखे मुबारक आहे। कंहिंजे बि बेअदबीअ जो दाग अहले सुन्नत जे दामन ते आहे। सुन्नी कल्ह बेअदब वारा हा, सुन्नी अॼु बेअदब वारा हल, सुन्नी सुभाणे बेअदब वारा। बेअदब था साहब हुजूर जे अहल बैत जो, असांजो इन्हनि खारिजन इन्हनि राफ़िज़न सां को बि वास्तो न आहे। मां त खुलियल लफ़्ज़नि में चवंदो आहियां, असांजो अक़ीदो उहो आहे जेको महबूब सुभाणे जो अक़ीदो, जंहिंजो आहे वॾे आवाज़ सां सुभाणे।
के शक हुजे त मां उनखे ॾेखारियां बुनियत तालिबीन में। हज़रत गौसे आज़म जो अक़ीदो ये खानकाह उन नाले सां मंसूब आहे त यादि रखो हिन खानकाह तां इहो ई दर्स वेंदो, अदब जो सबक़ सेखारियो वेंदो ऐं हर सुन्नी दरगाह तां अदब जो तरीक़ो सेखारियो वेंदो त असां सुन्नी आहियूं या रसूल अल्लाह चवण वारा, असां हुज़ूर जे हर निस्बत जो अदब करण वारा आहियूं। आला तब मुस्तफ़ा जी चो सुभान अल्लाह। अहल बैत अंत बे रसूलुल्लाह जा औलाद तब मदीने वारे जी, घर वारियूं पाक बीबियूं आहियूं तब मदीने वारे जो, सहाबी आहिनि तब रसूलुल्लाह जा। सुभान अल्लाह। तोखे कंहिं जज मुक़रर कयो आहे, कंहिं तोखे जज करे विहारियो आहे जो तू अची करे फैसला ॿुधाईंदे दुनिया खे साहब जा। तू जज नहीं, पंहिंजी जजमेंट बंदि करे छॾ। हे सुन्नी आहियो, असांजे अंदर में रसूलुल्लाह जे आल जी भी मोहब्बत आहे त मुस्तफ़ा जी हर सहाबी जी भी। सुभान अल्लाह। हक़ त ईअं हुजणु घुरिजे हा जो ईमान फारूकी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे हा, उनजे ज़ुबान खे वात मां कॾहिं पार कढिजे हा जेके हज़रत उमर बिन ख़त्ताब जी बेअदबी कनि, हुज़ूर जे सहाबा जी बेअदबी कनि। ऐं हे जेको मुसीबत जिथे किथे भॼंदो पियो वतो सिंधनि वारे मसाइलनि में, अल्हम्दुलिल्लाह असां सिंधी आहियूं चो सुभान अल्लाह। इन में को बि शक कोन्हे को, असां सिंध सां गॾु आहियूं, सिंधी आहियूं, पर हा कल्ह सिंधियुनि सां गॾिजी अॼु जे करे हुज़ूर जे साहब जी बेअदबी कंदो, हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बेअदबी कंदो, बर्दाश्त कान कई वेंदी छो त सुन्नीअ जो अक़ीदो बिल्कुलु ज़ाहिर आहे ऐं असांजो अक़ीदो सभ खां पहिरियां अल्लाह जे क़ुरान ते। सुभान अल्लाह। आवाज़ जो क़ुरान ते सभ खां पहिरियां अक़ीदा हथ मथे खणी सुभान अल्लाह। अॼु असां वटि क़ुरान उहो मौजूदु आहे जेको 14 सदियूं पहिरियां मदीने वारे ते नाज़िल थियो हुयो। इन में न को शक जी जाइ आहे, न को शुबहे जी जाइ आहे। क़ुरान अॼु बि असां वटि उहो मौजूदु आहे जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते 14 सदियूं पहिरियां नाज़िल थियो। हुज़ूर सहाबा अहल बैत खे ॿुधायो, अहल बैत बाद वारनि खे ॿुधायो, उहो तसलसल हलंदो थो अचे। क़ुरान करीम में कहिड़ो तब्दीली करणु चाहे नथो करे सघे, इन जो को हरफ वधाए भी नथो सके तो को घटाए भी को नथो सके। ये अल्लाह जो वो कुरान जो मिश्का शरीफ जी हदीस हजरत सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, हुजूर खां ॿुधो मदीने वारे फरमायो त अन क़रीब फितना ज़ाहिर थींदा। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मल मखरज अनहा, या रसूल अल्लाह ऐं अल्लाह जा रसूल फितननि खां निकिरण जो रस्तो कहिड़ो हूंदो? मदीने वारे ॿुधायो हर फितने खां निकिरण जो रस्तो अल्लाह जो क़ुरान। सुभान अल्लाह। अब क़ुरान ॿुधंदो न सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, गोरा सां सुभान अल्लाह चओ। भई त नातो मां पढ़ंदो आहियां पर मूंखे मायूब तॾहिं लॻंदो आहे, अॼुकल्ह हालत अजीब लॻी पई आहे। ज़ाकिरनि वारो कमु असां वटि कोन्हे को, असां वटि अल्लाह जो क़ुरान आहे, मदीने वारे जो फरमान। सुभान अल्लाह। ॿुधंदो बिस्मिल्लाह, न ॿुधंदो तव्हांजो मसइलो आहे। पर यादि रखो मां हज़रत अली साईं जी ॻाल्हि ॿुधाई, मौला अली फरमायो त नबी साईं फरमायो आहे त फितननि खां निकिरण जो रस्तो अल्लाह जो क़ुरान। सुभान अल्लाह। रखो क़ुरान खे विच ते, तूं जंहिं बि फिक़े जो मसलक जो पाण खे सॾाईंदो हली आ, पंहिंजो ईमान क़ुरान ते साबित कर, पंहिंजो अक़ीदो क़ुरान ते साबित कर, पंहिंजो मज़हब मसलक अल्लाह जे क़ुरान ते साबित कर। जेकॾहिं तोखां न पुॼे त पोइ हली आ सुन्नीअ खां कुझु सुन्नी, पंहिंजो अक़ीदो अल्लाह जे क़ुरान में। सुभान अल्लाह। छा तो क़ुरान खे सम्झो आहे? ज़ाकिर अचे लख रुपया वठियो वञे, बेअदबी साहब जी कई, ख़बर बि कान पियसि त मां छा थो ॻाल्हायां। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, अल्लाह जो क़ुरान उहो आहे जो हज़रत अली साईं जे ज़माने में हिकिड़ो मसइलो थियो। ॿ मायूं हुयूं, उन्हनि खे ॿार ॼावा, हिकिड़ीअ खे पुट, ॿिए खे धीउ।
पर इत्तेफाक सां मामलो हुननि जो मिली जुली वियो पुट वारीअ ॾे धीउ हली वई धीउ वारी ॾे पुटु हली वियो इहो त उन ज़माने में थियो हो पर हाणे पंहिंजे वेझे दौर में 50-60 साल या 100 साल जे लॻभॻि एतिरो अरसो हिकिड़ो मसइलो थियो हो अमेरिका में ऐं उहो वरी हल थियो हो जामिअतुल अज़हर में मसइलो सेम इहो ई हो ऐं उन्हनि मसइलो जेको जामिअतुल अज़हर वारनि हल कयो उन जो बुनियाद बि हज़रत अली साईं वारो फ़ैसिलो हो न्याणीअ वारीअ ॾे पुट वारीअ ॾे न्याणी मायूं पयूं विड़ी न्याणीअ वारी चवे मुंहिंजो इहो पुट मुंहिंजो आहे पुट वारी चए त न मुंहिंजो पुट आहे न्याणी तुंहिंजी आहे फिरंदे फिरंदे फ़ैसिलो आयो हज़रत अली साईं वटि मौला अली खे चयो हीअं मायुनि जो झेड़ो थी पियो आहे फ़ैसिलो फरमायो हज़रत अली से फरमायो फ़ैसिलो इन्हनि जो इहो आहे त थाम में ॿिन्हिनि मायुनि जी थञ जेका आहे ॿई माई पंहिंजियूं थञूं कढनि पोइ उनखे वज़न कयो जंहिंजो वज़नी हूंदो माना जंहिंजी थञ वज़नी हूंदी वज़न में ॻरी हूंदी पुट उनजो आहे जंहिंजी वज़न में हल्की हूंदी न्याणी उनजी जी वक़्तनि हिक जेतिरो थाम हिक जेतिरो थञ हिक जेतिरी वज़न कयो पोइ फ़ैसिलो थियो वज़न कयो वियो हज़रत अली साईं खां कंहिं पुछा कई त साईं तव्हां फ़ैसिलो किथां आंदो मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो मां इहो फ़ैसिलो अल्लाह जे क़ुर मां ॿुधायो सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह क़ुरान जेकॾहिं तव्हां पढ़ियो हूंदो त उते अहिड़ो को फ़ैसिलो लिखियो पियो आहे तर्जुमो पढ़ो कंहिंखां पुछा कयो अहिड़ो को फ़ैसिलो लिखियलु आहे पर न उसूल आहिनि उसूल हिकिड़ो हज़रत अली साईं ॿुधायो पाण फरमायो अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो आहे लिज़्ज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन मर्द जे लाइ पुट जे लाइ न्याणियुनि जे ॿिनि न्याणियुनि जे हिसे जेतिरो हिसो आहे हज़रत अली साईं फरमायो आहे पाण फरमाइनि था त क़ुरान करीम जॾहिं माल ऐं विरासत जो मसइलो ॿुधायो त न्याणीअ जो हिकुणो ॿुधायो पुट जो ॿिणो ॿुधायो पुट जो डबल अल्लाह ताला माल में हिसो रखियो आहे न्याणीअ जो पुट जे मुक़ाबले में अधु ऐं पुट जो न्याणीअ जे मुक़ाबले में ॿीणो हिसो आहे जॾहिं माल जे विरासत में अल्लाह ताला पुट जे लाइ डबल हिसो रखियो आहे ईअं अल्लाह ताला ॿार जेको ॼमे थो उनजे खुराक में बि अल्लाह ताला डबल हिसो रखियो सुभान अल्लाह तंहिंजे करे जेको पुट जंहिंखे ॼाओ आहे अल्लाह तबारक व ताला उनजे खीर खे वज़नी फरमायो तंहिंजे करे पुट वारीअ जो खीर वज़नी हूंदो न्याणीअ वारीअ जो खीर जेको आहे उहो हल्को हूंदो जॾहिं जामिअतुल अज़हर में अमेरिका जे डॉक्टरनि मसइलो आंदो हो त उन्हनि बि मसइले जो हल इन जाइ वरितो हो ऐं जेके मसइलो अमेरिका मां पुछण आया हुआ उन्हनि खे बि ख़बर पइजी वई त अल्लाह जो क़ुरान हुआ जो 14 सदियूं गुज़रण खां बाद में बि को मसइलो अहिड़ो अची वियो त जवाब क़ुरान में पहिरियां ई मौजूद हो हर फितने खां निकरण जो ज़रियो अल्लाह जो क़ुरान हेॾे आयो चंद ॻाल्हियूं कंदुसि मां बसि वधीक तव्हांजो टाइम न वठंदुसि ॿिया बि बुज़ुर्ग हूंदा ख़िताब कंदा बसि रुॻो मां आयत जो कंदुसि तर्जुमो हिकु ॿी ॻाल्हि जेकॾहिं तव्हांजो ज़ौक़ हूंदो सलामत जे न त अला अला ख़ैर सलाह दुरूद वरी आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैक या हबीब अल्लाह अल्लाह ताला इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस साबिरीन सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सभई सुभान अल्लाह
अल्लाह ईमान वारन सा खिताब तो फरमाए, ए ईमान वारो इस्ताईनु बिस्सब्र, मदद वठो सब्र का, मदद वठो नमाज का। इन्नल्लाह मस्साबिरीन, अल्लाह ताला सब्र करण वारन सा गदा। का तकलीफ अची वई, मुसीबत अची वई, तो के वावेला कणी काने, ढल घोड़ा कणी काने, पान के पिटड़ो सुटड़ो कोने को। अल्लाह ताला फरमाए तो सब्र का कम वठो, नमाज का मदद वठो। सब्र छा हूंदो आहे? लफ्ज़ सब्र जी माना आहे रोकण। हेॾे न्यारे बाबा सुभान अल्लाह कम जी ॻाल्हि सम्झो वञो। सब्र लफ्ज़ जी माना आहे रोकण। जेसी ताईं टे शयूं गॾु न थींदियूं तेसी ताईं सब्र जो मफ़हूम कोन ईंदो। जॾहिं टे शयूं गॾु थींदियूं तॾहिं सब्र जो मफ़हूम साबित थींदो। सुभान अल्लाह। कहिड़ियूं? सभ खां पहिरीं शइ सब्र जे लाइ ज़रूरी त शरीयत जे मनो कयल कमनि खां पाण खे रोके। जंहिं शइ खां शरीयत मना कई आहे, जंहिं शइ खां शरीयत रोकियो आहे, मनहियात शरइया, ममनूआत शरइया, शरीयत जेका झलियो आहे, शरीयत जेका रोकियो आहे, शरीयत जेका मना कई आहे, पाण खे उन खां रोके। पहिरें नंबर ते सब्र जे लाइ इहा शइ ज़रूरी। ॿिए नंबर ते सब्र जे लाइ ज़रूरी, सब्र तॾहिं मुकमल थींदो। ॿिए नंबर ते उन जे लाइ ज़रूरी आहे सब्र जे लाइ त माण्हू जॾहिं मुसीबत अचे, तकलीफ़ अचे, आफ़त अचे त ढल घोड़ा न करे, पाण खे मुसीबत ऐं आफ़त वारे टाइम ते पाण खे वावेला करण खां, जज़ा फज़ा खां रोकण जो नालो सब्र आहे। टे नंबर ते शरीयत सब्र जे लाइ ज़रूरी शइ आहे। टे नंबर ते त अल्लाह जी जेका इताअत आहे, अल्लाह जी फरमान बरदारी में, अल्लाह जे इताअत में पंहिंजे नफ्स खे रोके रखणु। ख़ुदा जे फरमा बरदारी में, अल्लाह जे इताअत जे अंदरि पंहिंजे नफ्स खे रोके रखणु, इन खे चइबो आहे सब्र। त सब्र जे लाइ टे शयूं ज़रूरी। पहिरें नंबर ते जेका शइ ज़रूरी आहे, शरीयत जेका रोकियो आहे, पाण खे उनखे उन खां रोक। अल्लाह जे इताअत फरमा बरदारी में पंहिंजे नफ्स खे रोके रख त सरकश तुंहिंजो नफ्स न थिए, ख़ुदा जी नाफ़रमानी न करे। टे नंबर ते सब्र मुकमल तॾहिं थींदो जॾहिं टी शइ उहा हुजे त मुसीबत ऐं आफ़त वारे टाइम में वावेला करणी न आहे, पाण खे पिटड़ो कुटड़ो कोन्हे। जॾहिं इहे टे शयूं गॾु थींदियूं तॾहिं थींदो सब्र। अल्लाह ताला फरमाए थो त सब्र खां बि कम वठ, मदद वठ, ऐं नमाज़ खां बि मदद वठ। ऐं सब्र जे लाइ इहे टे शयूं ज़रूरी आहिनि त जंहिंखां शरीयत रोकियो आहे, पंहिंजे नफ्स खे रोक। अल्लाह जे इताअत में पंहिंजे नफ्स खे रोकियो। जॾहिं मुसीबत आफ़त अची वञे, वावेला छॾ, पाण खे पिटण छॾ, पाण खे कुटण छॾ, तॾहिं सब्र साबित थींदो। जेकॾहिं तुंहिंजो ईमान क़ुरान ते आहे, तूं सही माना में हैदरी आहे, सही माना में ताजदारे करबला जो मुरीद आहे, त क़ुरान ते अमल करे ॾेखार। जीअं हुसैन, इमाम हुसैन करबला में भी कुरान पढ़ी ॾेखारियो त दिमश्क जे बाज़ारनि में शहादत खां बाद में भी कुरान। सुभान अल्लाह। नारे रिसालत या रसूल अल्लाह, तहकीक हक जाया हैदरी जिंदाबाद, जिंदाबाद, मुर्दाबाद। मजाक समझो क्या हुसैनियत के? दुआउनि जी ज़रूरत आना ना कर, बल के वसाइन कम जा। कुर्सियों की वजह बाबा छा त हेॾे में आयो मां तव्हां सां पसंदि न अचे त ॿिए दफ़े साईं खे झले छॾियो, मूंखे कोन घुराईंदो बसि। सुभान अल्लाह। सिकंदर ई आहियां त रोज़े धुने जो मुरीद आहियां। सुभान अल्लाह। पीर पागार जो हुर आहियां। ॻाल्हि त सची कयो बि ॾिसो।
तो जो असांजो सिलसिलो गौसे आदम जो सिलसिलो हलीअ जे मूंसां केरु ॻाल्हाए जेकॾहिं को पाण खे मुजादा सदाए हज़रत सैयदना गौसे आदम जो मुरीद ऐं वंगार ॿियनि जी वहे त पोइ वेहे हिते अक़ीदो पंहिंजो साबित करे गौसे आदम जे अक़ीदे जे मुताबिक़ या वरी मां थो किताब खणी अचां ऐं ॿुधायां थो त गौसे आदम जो अक़ीदो कहिड़ो हुयो। सुभान अल्लाह। बेशक दुआ उनजी ज़रूरत आना ना कर भल खे वसाइण कम मुंहिंजो दुआ उनजी ज़रूरत आना ना कर भल खे वसाइण कम मुंहिंजो सुरने से धड़ करबल में पर आन बुधाए कम मुंहिंजो जो कुरान फरमाए थो त मदद वठो नमाज़ खां सब्र खां छो त सब्र वारनि सां अल्लाह गॾु हूंदो आहे। अज़ीज़ो दोस्तो अॻिते अल्लाह ताला फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। अल्लाह जे कुरान ते सुभान अल्लाह न चवंदो त छा थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन जे करे त कम विञाए छॾियो आहे सिंधनि कुरान हदीस ते न रुको जेकॾहिं ज़ोर ॿी शइ ते ॾींदो त पोइ ख़ल्क़ खे न को ॿुध न को सम्झंदो पोइ लॻंदी ज़ाकिरनि जे पुठियां तो कंहिंजे पुठियां लॻंदी पोइ जेको ख़ारिजी ईंदो त हुनखे गेलियो वेंदो राफ़िज़ी ईंदो त गेलियो वेंदो असां बसि उते ई वेठा आहियूं। नाराज़ न थिजो मूंसां गॾिजी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला फरमाए थो जेको अल्लाह जे राह में क़त्ल थे उनखे मुअल न चइजो बल्कि उहे ज़िंदा आहिनि ऐं तव्हांखे उन्हनि जे ज़िंदगीअ जो शऊर कोन्हे। बदर में शहीद थिया हेॾे निहारियो सुभान अल्लाह मुनाफ़िक़नि चयो काफ़िरनि चयो फलाणे बिज खे ॾिसो मदीने वारे जे मथां जान पंहिंजी कुर्बान करे छॾियईं छाजे लाइ वञो छो वञी मो पाण मराए छॾियईं जॾहिं चवनि पिया फलाणो मरी वियो फलाणो मरी वियो अल्लाह ताला फरमायो भला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात जेको अल्लाह जे राह में थो वञे खबरदार इनके मुअल न चो जुबान बंद कर बल अहया बल्कि अल्लाह जे राह में वञण वारा जिंदा आहिनि। अब आसे पासे वारा भी सुभान अल्लाह चो सभिनी ते जिंदा है जेको अल्लाह जे राह में क़त्ल थो थिए मुअल न चो जुबान बंद कर बल अहया बल्कि जिंदा है और ये के ब्याहन खारजी टोले वाला वहाबी देवबंदी अजीब किस्म की सोच सुभान अल्लाह अब मरी विया वो एकड़ो जाकिर नाइक हाने भी पाकिस्तान में कुछ टाइम पहिरियां आयो हो उनके कहीं हिंदू अचे वरायो जी शहीद जिंदा या मुअल जी तो शहीद जेके न जिंदा आहिनि माना आख़िरत में अलाह उनखे इनाम ॾींदो जी अॼु जे वक़्त में हींअर छा थो चवे हिंदू हिकिड़ी ॻाल्हि ते गैर मुस्लिम हिंदू हिकिड़ी ॻाल्हि ते जाकिर नाइक ॿी ॻाल्हि ते हाणे उन ॻाल्हि ते अचे ई कोन पियो
जॾहिं हिंदू जे छोकिरे ॾिठो त ज़ाकिर नाइक लाइन ते अचे ई कोन थो जीअं तूं थो चवीं त फिज़िकली मरी विया ज़िंदान माना आख़िरत में उन्हनि खे अजर मिलंदो तूं थो चवें त मौलाना अॼु जे दुनिया में फिज़िकली मरी चुका पर क़ुरान त फरमाए थो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात जेको अल्लाह जे राह में जान थो ॾे उन्हनि खे न चओ माना मोल लफ़्ज़ न चओ तूं थो चवीं मरी विया पर क़ुरान थो चवे मोल न चओ ज़िंदा आहिनि जिस्म खे तलवारूं लॻंदियूं आहिनि जिस्म खे वढबो आहे जिस्म क़त्ल थींदो आहे जिस्म रूह तो क़त्ल कोन थींदो आहे सुभान अल्लाह ॻाल्हायो सुभान अल्लाह रूह क़त्ल न थींदो आहे ऐं रूह मरदो बि न आहे मुस्लमान हुजे त बि रूह हुनजो ज़िंदा पर जेकॾहिं काफ़िर हुजे त बि रूह हुनजो मरदो न रूह ज़िंदा हूंदो आहे मौत जिस्म ते ईंदो आहे क़त्ल जिस्म थींदो आहे तंहिंजे करे उन्हनि जी ज़िंदगी शहीदनि जी ज़िंदगी रूहानी कान हूंदी आहे शहीदनि जी ज़िंदगी जिस्मानी हूंदी आहे अल्लाह जंहिंजे लाइ चयो फरमायो त मोल न चओ माना इन जिस्म खे मोल न चओ छो त वढबो जिस्म आहे कटबो जिस्म आहे ज़रा ज़रा जिस्म थींदो आहे रूह कोन वढबो आहे रूह क़त्ल कोन थींदो आहे हू त कंहिंजो बि हुजे ज़िंदा हूंदो आहे जॾहिं अल्लाह फरमाए त मोल न चओ माना इहो जिस्म जेको वढिजी वियो इहो जिस्म जेको कटिजी वियो इन्हनि खे मोल न चओ इहो ई जिस्म त ज़िंदा सुभान अल्लाह पर तव्हांखे शूर न आहे शूर जो तालुक हूंदो आहे अख सां शूर जो तालुक हूंदो आहे कन सां शूर जो तालुक हूंदो आहे सुंघण सां शूर जो तालुक हूंदो आहे चखण सां शूर जो तालुक हूंदो आहे लम्स सां टच करण सां इहे शयूं जेके अलाह असांखे मालूमात जे लाइ ॾिनियूं आहिनि अलाह फरमाए थो तव्हांखे शूर न आहे माना तव्हां अख सां मालूम करणु चाहियो त ज़िंदा आहे या न तव्हां नथा करे सघो कन रखी मालूम करे सघो नथा करे सघो ज़ुबान सां चखी करे उनजी ज़िंदगी मालूम कयो नथा करे सघो तव्हां शूर नथा रखो माना इहे शूर जंहिंसां तालुक आहे इन्हनि हिसनि सां मालूम करणु चाहियो शहीदनि जी ज़िंदगीअ खे त तव्हां मालूम नथा करे सघो जे तूं मालूम नथो करे सघे त उनजो मतिलबु इहो न आहे त कोई शहीद ज़िंदा न आहे शहीद ज़िंदा आहे पर उन्हनि जे ज़िंदगीअ खे सम्झणु असांजे कुवत खां असांजे ताक़त खां ॿाहिरि आहे क़ुरान फरमायो त ज़िंदा है हर मुसलमान के मने वापस शहीद सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब हेरे दे आ रहे मुझे सुभान अल्लाह दा चओ सुभान अल्लाह बुखारी शरीफ जी हदीस में तव्हांखे ॿुधाईंदो हलां नबी करीम अलैहिस्सलाम फरमाए जॾहिं को माण्हू मरी वेंदो आहे ऐं उनखे जनाज़े खे तव्हां कफ़न ॾींदा गुस्ल ॾींदा हाणे खट जे मथां या तख़्ते जे मथां जनाज़ो पियल हूंदो आहे हुज़ूर फरमाइनि था त फ़इन कानत सालिहतन जेकॾहिं जनाज़ो हूंदो आहे नेक जो चवंदो आहे क़द्दिमूनी 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 जल्दी मूंखे अॻिते खणो जल्दी मूंखे अॻिते खणो जल्दी मूंखे अॻिते खणो माना नेक हूंदो आहे जनाज़े जे खट ते रूह उनजो निकतल आहे पियो अॻियां असांजे आहे अखियूं उनजूं बंदि आहिनि वात उनजो बंदि आहे रूह जिस्म मां निकिरी चुको आहे पर मदीने वारे फरमायो त जनाज़ो ॻाल्हाईंदो आहे जनाज़ो पियो खट जे मथां आहे पियो मुजादा तख़्ते जे मथां आहे पर चवंदो आहे नेक हूंदो आहे त चवंदो आहे त जल्दी खणो हिमत कयो जल्दी मूंखे अॻिते मोकिलियो पर असां न को उनजो ॻाल्हाइण ॿुधूं कोन था हुज़ूर फरमाइनि था त उनजे ॻाल्हियुनि खे जिन इंसान कोन था सम्झनि बाक़ी ॿी ख़ल्क़ उनजे ॻाल्हाइण खे सम्झे बि थी ॾिसे बि थी ॿुधे बि थी पर जिन इंसान उनखे ॿुधनि कोन था वाक़ई असां ॿुधूं कोन था पर ॻाल्हाए त सही थो न हाणे हुज़ूर फरमायो त जनाज़ो खट ते ॻाल्हाईंदो आहे क़द्दिमूनी क़द्दिमूनी जेकॾहिं नेकोकार हूंदो आहे त चवंदो आहे हालांकि असांजे साम्हूं पियो आहे हू ॻाल्हाए बि थो पर उनजो ॻाल्हाइण असां ॿुधूं कोन था जीअं तूं असां इन जो ॻाल्हाइण कोन था ॿुधूं अहिड़ी तरीक़े सां शहीद जे ज़िंदगीअ खे नथा सम्झी सघूं पर क़ुरान फरमाए थो ज़िंदा असांजो ईमान आहे त शहीद सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
अॻिते अलाह ताला फरमायो। अच्छा ॿी ॻाल्हि इहा बि सम्झो त ज़िंदगी जेका आहे न हयाती हयात जे बारे में ज़िंदगीअ जे बारे में हिकिड़ो नज़रियो असांजो आहे ऐं वरी ॿियो नज़रियो अलाह क़ुरान में ॾिनो आहे। असांजो नज़रियो कहिड़ो आहे? असां ज़िंदा उनखे सम्झंदा आहियूं जेको माण्हू हलंदो आहे, घुमंदो आहे, फिरंदो आहे, ॻाल्हाईंदो आहे, ॿोलाईंदो आहे, खाईंदो आहे, पीअंदो आहे, असां उनखे ज़िंदा सम्झंदा आहियूं। ऐं जेको क़ब्र जे अंदरि दफ़न करे ईंदा आहियूं असां उनखे मौल चवंदा आहियूं। इहो हयात जे ऐं मौत जे बारे में अवां असांजो तसवुर ऐं ख़्यालु आहे, लेकिन क़ुरान जो इहो ख़्यालु कोन्हे। क़ुरान इहो ई त फरमायो आहे त जेको क़त्ल थी वियो मज़ार जे अंदरि दफ़न करे आया हो क़ब्र में, इनखे मौल न चयो जो इहो क़ब्र में आहे त ज़िंदा आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾिसी वठो पहिरियां सुभान अल्लाह कोई वारो खपे न मूसा जे साथ आयो त बुध जो वेही हुए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। समझो सुनियो समझो अल्लाह जो कुरान के समझो। सुभान अल्लाह। हुजूर फरमायो मां ॿ शयूं तव्हां में छॾियूं थो वञां। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन्नी तारिकुन फीकुम मुस्तक़िलन ॿ वज़नी शयूं छॾियो थो वञां, हिकु अल्लाह जो क़ुरान, ॿियो पंहिंजी इतरत। चओ सुभान अल्लाह। इतरत खे वठो, क़ुरान खे छॾियो त कामयाब थींदव छा? न क़ुरान खे छॾिणो आहे न इतरत रसूल खे छॾिणो आहे। इतरत रसूल जी बि दामन वठणी आहे त अल्लाह जे क़ुरान खे वठिणो आहे, तॾहिं माण्हू कामयाब थिए। त असां ज़िंदा उनखे था सम्झो जेको हले घुमे, जेको क़ब्र में आहे असां उनखे सम्झूं था त इहो मौल आहे। पर क़ुरान त उन्हनि जे लाइ त फरमायो आहे त जेको क़त्ल थिए क़ब्र में दफ़न थी वञे मौल न चइजां इहो ज़िंदा आहे। सुभान अल्लाह। पर जेरनि जे लाइ वरी क़ुरान में अल्लाह ताला फरमायो आहे इन्नका ला तुस्मिउल मौता, महबूब इन मुर्दनि खे तूं कोन थो ॿुधाईं। उहे मुर्दा कहिड़ा? मुफ़सिरीन लिखियो आहे वो क़ब्रुनि वारा मुर्दा न, वो जेरा जागंदा मुर्दा जेके हुजूर ते कलमो न पढ़ंदा हा, मदीने वारे खे न मञींदा हा, मुस्लमान कोन थी रहिया हा, जेको मुस्लमान न थियो, काफ़िर रहियो, मुशरिक रहियो, क़ुरान जे नज़र में वो मुर्दो आहे। तो अल्लाह उन जे लाइ फरमायो बाबू ये मुर्दा उन्हनि खे कोन थो ॿुधाए। हाणे आहिनि त जहिड़ा घुमनि फिरनि था, ॻाल्हाइनि ॿोलाइनि था, पर क़ुरान उन्हनि खे मुर्दो चयो आहे। जेको घुमे फिरे असां उनखे जहिड़ो था चऊं, क़ुरान उनखे मुर्दो चयो आहे। ऐं जेको क़ब्र में आहे मुंहिंजा साईं उनखे क़ुरान ज़िंदा थो फरमाए, असीं उनखे सम्झूं था त को मुर्दो आहे। मसइलो छा आहे? मसइलो असल में हीअ आहे त अल्लाह जे राह में जेको क़त्ल थींदो आहे, जंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे राह में हूंदी आहे, उहो क़ब्र में आहे त बि ज़िंदा आहे, जे क़ब्र खां ॿाहिरि आहे त बि ज़िंदा आहे, क़ब्र में आहे त बि ज़िंदा आहे। पर जंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे राह में कोन्हे, जंहिंजी ज़िंदगी शैतान जे रस्ते में आहे, जंहिंजी ज़िंदगी ताक़ूती कमनि में आहे, जंहिंजी ज़िंदगी शैतान जे पुठियां आहे, इहो जेकॾहिं ॿाहिरि आहे त बि मुअल आहे, इहो क़ब्र में आहे त बि मुअल आहे। ज़िंदा हक़ीक़त में उहो आहे जंहिंजी ज़िंदगी फी सबीलिल्लाह आहे, अल्लाह जे राह में आहे। क़ुरान जेकॾहिं ॿाहिरि आहे त बि ज़िंदा आहे, जेकॾहिं क़ब्र में वियो त बि क़ुरान उनखे फरमाए थो त इहो ज़िंदा आहे। सुभान अल्लाह। पढ़ो ला इलाहा अल्लाह ताला फरमाए तो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जू'i व नक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात। अल्लाह फरमाए तो
असां ज़रूर तव्हां खे आज़माईंदासूं, इम्तिहान तव्हां जो वठंदासूं। डप ॾेई बि मां रब इम्तिहान वठंदुसि, ख़ौफ़ ॾेई बि इम्तिहान वठंदुसि, माल घटाए बि तव्हां जो इम्तिहान वठंदुसि, जानू घटाए बि इम्तिहान वठंदुसि, फल फ्रूट मेवा घटाए बि मां रब तव्हां जो इम्तिहान वठंदुसि। अल्लाह ताला फरमायो आहे बशिर साबिरीन, मुंहिंजा महबूब जेको मूं रब जे इम्तिहान ते सब्र करे उनखे तूं ख़ुशख़बरी ॿुधाए। सुभान अल्लाह। छा जी? जन्नत जी, अल्लाह जे रज़ा जी बिशारत उन जे लाइ आहे जेको माण्हू सब्र करे। ऐं साबिर जी निशानी चाहे उहो बि अल्लाह क़ुरान में ॿुधायो आहे त साबिर जी निशानी कहिड़ी आहे। साबिर जी निशानी इहा आहे पाण खे धक हणे, पाण खे ज़ंजीर हणे, पाण खे मारे, पाण खे मुजादा पिटे सुटे, इहा साबिर जी निशानी आहे न। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह फरमाए थो सब्र वारा उहे आहिनि जॾहिं उन्हनि खे मुसीबत पहुचंदी आहे उहे चवंदा आहिनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। रोडनि ते निकिरी तमाशो कोन कंदा आहिनि, मैदाननि ते निकिरी करे पंहिंजो रत कोन कढंदा आहिनि। सब्र वारा उहे हूंदा आहिनि जेके मुसीबत जे वक़्त में अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहंदा। अजीब सिस्टम आहे। मां हिकिड़ी क्लिप हाणे पे ॿुधी, हिकिड़ो ज़ाकिर माण्हू गॾु पियो वेठा मैदान ते, जे हिन ज़मीन खे करबला सम्झो। उहे करबलाऊं तव्हां वटि बि खुली वयूं आहिनि, जंहिं बि खोली। हाणे हिते भई करबला खुले, हिते पियूं क़बरूं ठहनि। खुदा जो ख़ौफ़ आहे। खुदा जब दीन लेता है हिमाकत आह जाती है। दीन वियो त बेवकूफ़ी ईंदी। उहा किल्प मौजूदु आहे जेतो हिन खे हिन मैदान खे करबला जी जाइ सम्झो। ऐं जेतो जेके हिते जेके बि तव्हां आया आहियो न, अस्तग़फिरुल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह न कुले कुफ्र कुफ्र न बाचत। जेतो जेके बि तव्हां हिते आयो सभु नबीअ खां मथे आयो। हिकिड़े ज़ाकिरत जो त हज़रत अली साईं नबीअ खां अफ़ज़ल आहे। हज़रत अली साईं त हुज़ूर जो भला सहाबी आहे, इहो ख़ुदि कुफ्र आहे। कुफ्र आहे गैर नबीअ खे नबीअ खां अफ़ज़ल सम्झो, दीन खां ॿाहिरि निकिरणो आहे इहो। पर हे तो आम माण्हुनि खे मैदान ते झलियो बीठो आहे जे तो हिन खे करबला सम्झो। ऐं जेके बि तव्हां हिते आया आहियो सभु नबीअ खां मथे आहियो। अड़े तुंहिंजे अक़ल जे मथां लानत हुजे, तूं आम माण्हुनि खे नबीअ खां अफ़ज़ल सम्झे थो। इहो तूं दीन थो सेखारे, इहो तूं करबला जो दर्स थो ॾे। इमाम हुसैन त उहो आहे जो हज़रत सैयदा ख़ातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जॾहिं हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन साईं खे हुज़ूर जे दरबार में वठी आई, अर्ज़ कई या रसूल अल्लाह हाज़ान इब्नाक, ही तव्हांजा फ़र्ज़ंद आहिनि, फ़वर्रिसहुमा शैअन, या रसूल अल्लाह हिन खे कुझु न कुझु अता फरमायो। मदीने वारे फरमायो अम्मा हसन फलऊ है वसोददी। हुज़ूर फरमाए त मां हसन खे पंहिंजो रोब बि ॾियां थो, दबदबो बि ॾियां थो ऐं पंहिंजी सरदारी बि हसन जे हवाले थो कयां। व अम्मा हुसैन, पर सैयदना इमाम हुसैन जे लाइ हुज़ूर फरमायो फलहु जुरअती व जूदी, मां हुसैन खे पंहिंजी सखावत बि ॾियां थो त पंहिंजी जुरअत ऐं बहादुरी बि ॾियां थो। जो हज़ारनि जो लश्कर इमाम हुसैन जे साम्हूं आहे, पर इमाम हुसैन हक़ जे कलमे चवण खां पोइ ते कोन हटियो हुयो। सुभान अल्लाह, नारे हैदरी। मुझे असांजो इमाम पोइ ते न हटियो त असां छो हटंदासीं? सुभान अल्लाह। इमाम हुसैन खे इमाम मञो था न? सुभान अल्लाह। हज़रत इमाम हुसैन यज़ीद जे हथ में हथ न ॾिनो हो। छो हथ न ॾिनो? विहार न ज़ाकिर खे पुछे थी, ॿुधाए त सही छा थो असांखे ॿुधायो वञी? इमाम यज़ीद जे पलीत जे भई यज़ीद पलीत जे हथ में त छो न ॾिनो? हेॾे निहारियो मूं ॾे निहारियो। सुभान अल्लाह। यज़ीद मुशरिक हो त
तॾहिं हथ ॾिनो न यज़ीद काफ़िर हो उनजे मथां फतवाऊं बाद में लॻियूं उलमा ॾिनियूं माना वाक़ई करबला खां बाद आलमनि ते फतवा ॾिनियूं इहो मसइलो अलॻि आहे मां उन पासे ॾे नथो अचां उहे फतवा उलमा उन ते ॾिनियूं लेकिन वाक़ई करबला खां बाद पहिरियां कुफर हो जो इमाम हुसैन जी बैत न कई न को कुफर न को शिरक पर इमाम हुसैन जो खुतबो तारीख़ जे किताबनि में मौजूद आहे तारीख़ तिबरी में भी मौजूद आहे अल कामिल इब्न असीर में भी खुतबो इमाम जो मौजूद आहे त हिन जी बैत मां छो थो कयां पाण फरमाई यज़ीदी उहे आहिनि जे अल्लाह जे हराम खे हलाल कयो हलाल खे हराम कयो हराम खे हलाल कयो उहे माण्हुनि जन शरीयत जे हदुनि खे मुअत्तल करे छॾियो आहे ग़नीमतुनि जे मालुनि खे पंहिंजी ज़ख़ीर सम्झो आहे हुजूर जे शरीयत जे ख़िलाफ़ हिन जो क़दम आहे जंहिंजो क़दम रसूलुल्लाह जे शरीयत जे ख़िलाफ़ आहे हुसैन पंहिंजी जान ॾींदो पलीत जे हथ में खड़ी सुभान अल्लाह मर्द हक़ बातिल से हरगिज़ खौफ खा सकता नहीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह रोज़ानो विदई मुहर्रम जी रात कोने का साल में मूंखे कुर्सीअ ते विहारियो थो पंहिंजे मर्ज़ीअ सां बसि कंदुसि सुभान अल्लाह कोने में आहे त हेतिरो या हेतिरो जेतिरो आयो अर्ज़ु कंदुसि ॾिसंदुसि तव्हां पूरा आहियो त मां अॻे ई पूरो थी वञे सुभान अल्लाह मर्द हक़ बातिल से हरगिज़ खौफ खा सकता नहीं सर कटा सकता है लेकिन सर झुका सकता नहीं दारू अचरत हुसैनी त ख़बर पए न बातिल खे हक़ जो कलमो मोटे चा छद संगत शराबनि जी छद उन्हनि सूद ने व्याजनि जी अॼु मुआशिरे में व्याज कोन्हे अॼु शराब आम कोन्हे हितां हेॾा खोंटा खुलल सरकारी परे में उन्हनि खे परमिशन ॾिनी थी वञे ग़ैर मुस्लिम जी ॻाल्हि नथो कयां हिंदुनि जी ॻाल्हि कोन थो कयां मुस्लमाननि जी ॻाल्हि कयां था मुख़्तलिफ़ शहरनि जे अंदरि शराब आम मंशियत आम व्याज आम ज़नाउ आम बेअदबियूं आम साहबा ते हमला आम अज़वाज मुतहरा जी बेअदबी आम साल बैत जी बेअदबी आम हर क़िस्म जी बुराई हले थी पई पोइ उन्हनि खे वोट तूं छो ॾींदो आहे जेके हुसैनियत जे राह खां फरार थी चुका आहिनि शरीयत जा बाग़ी थी चुका आहिनि इमाम हुसैन फरमायो ही शरीयत जा बाग़ी हल इस्लाम जा बाग़ी हल हिननि हराम खे हलाल सम्झो आहे हुसैन हिन जे हथ में हथ न ॾींदो छो त मुंहिंजे नाने जो फरमान आहे इज़ा ज़हरतिल फितन अविल बिदा जॾहिं बिदतूं ज़ाहिर थियल फितना ज़ाहिर थियल फलम युज़हिर आलिम इल्महु अगर उन वक़्त में आलिम पंहिंजे इल्म खे ज़ाहिर न कयो फितननि जे ख़िलाफ़ बिदतुनि जे ख़िलाफ़ अगर आलिम आवाज़ न उथारियो इमाम हुसैन फरमाए अलैहि लानतुल्लाह उन जे मथां ख़ुदा जी बि लानत आहे मलाइकनि जी लानत आहे सभु ख़ल्क़ जी अहिड़े आलिम ते लानत आहे जेको फितने जे दौर में ख़ल्क़ खे हक़ न ॿुधाए बिदतुनि जे दौर में ख़ल्क़ खे हक़ न ॿुधाए इमाम हुसैन फरमायो ॿिया रुख़सत जे राह ते हलंदा हुसैन रसूलुल्लाह जो नवाज़ो अज़ीमत जे राह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अगर नारो हुसैनियत जो आहे त पोइ किरदारु हुसैनियत जो सुभान अल्लाह असां किरदार में ख़ुशबू आहे हुजे जेका ताजदार करबला जी किरदार जी ख़ुशबू आहे सुभान अल्लाह ज़ीदो दोस्तो मुस्लमान भाइरो तव्हां सां मुस्लमाननि खे पंहिंजे मथां ग़ौर करणो पवंदो पंहिंजे ज़िंदगीअ खे पंहिंजो हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़िंदगीअ जे मुताबिक़ करणो पवंदो हक़ीक़ी माना में तॾहिं हुसैनियत थींदी यादि रखो रसूलुल्लाह जे आल जो बि अदब कयो मुस्तफ़ा जे असहाबनि जो बि अदब कयो जंहिंजो पंजतन पाक सां प्यार न जेको मञींदो चार यार न जंहिंजो पंजतन पाक सां
चारी यार नात जे कलमे जो इतबार ना तन तड़लन का सीधार असी हैदर जाब नारायण कंदा आले नबी सा प्यार आयो सुभान अल्लाह असी पित को मातम कोन कयो असी कारा कपड़ा को न ढक्यो सुनियो बच्चो उनजे हाल राफिज़न जे पर खां बचो ये खास उनजी निशानी आहे बचो उन्हनि खां ये तो हुननि जे किताबनि में लिखियो पियो आहे त इहो जहन्नम जो लिबास आहे अचो त मां तव्हांखे ॾेखारियां फिरौन जो लिबास आहे हुननि जे किताबनि राफिज़न पंहिंजे किताबनि में लिखियो आहे उहो तव्हां सुनण खे छा थियो आहे देखा देखी में वेठा पाईंदा वठो भॼो न पासे खां मुजादा असां पिट को मातम कोन कयो असी कारा कपड़ा कोन ढकियो असां झंडनि अॻियां कोन झुको असां झंडनि अॻियां कोन झुको कंदा मस्जिद सां असीं प्यार असीं हैदर दार आहियूं कंदा आले नबी सां प्यार ॾहींअ जे राति अचण खां पहिरियां नईं जी शाम जो सैयदना इमाम हुसैन खीमे जे ॿाहिरां कंधो मुबारक मुंहुं मुबारक गोॾनि ते हेठि रखी पाण थोरो निंड जो झुटको आयो त साम्हूं याज़ीदनि जी फ़ौज हुननि जे घोड़नि जा टाप ॿुधण में आया सैयदा बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा सॼो इमाम खे पुठियां खीमे मां हथ हुई इमाम सजाद थिया साम्हूं यज़ीद जा घोड़ा आवाज़ पियो ॿुधण में अचे सैयदना इमाम हुसैन फरमायो हिन वक़्तु हाणे निंड में मदीने वारे जो दीदार थो सुभान अल्लाह हुजूर फरमायो इन्नका तरूह इलैना ऐ हुसैन तू हाणे अल करीब असां दे अचण वारो आहीं सैयदा बीबी ज़ैनब जे अखि मुबारकनि में ॻोढ़ा अची विया यादि रखो मुस्लमानो यादि रखो इमाम जो ग़म यादि अची वियो पाणे ॼाणे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी पिया इन में को बि हर्ज कोन्हे हर्ज तॾहिं आहे जॾहिं अमदन ॼाणी वाणी हासेकार नमूना माण्हू ठाहे पाण खे धक पिट मणे इन जी शरीयत में मनवा कि आओ जे इमाम जो वाक़ियो अॻियां अची वियो सूरत हाल साम्हूं अची वई तो ॿुधो या तो पढ़ियो पढ़ण खां बाद में दमदन में रिकत पैदा थी वई अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी पिया इन जी शरीयत में मनव कान्हे का थींदो अगरि कंहिंखे नथो थिए त आला हज़रत लिखियो आहे फरमाए थो जेके अफ़सोस नथो थिए पाण ते वञी उहो अफ़सोस करे त उनखे छो अफ़सोस कोन थो थिए असांखे अफ़सोस हिकिड़ो थींदो आहे पाण पैदा करणु ॿियो हूंदो आहे ख़ुदि ब ख़ुदि थियणु जेको ख़ुदि ब ख़ुदि थी पवे अची वञे शरीयत में उन में मना कान हूंदी आहे हथ सां पैदा करणु शरीयत में मना हूंदी आहे दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो सैयदना इमाम हुसैन हज़रत अब्बास खे फरमायो दादा इन यज़ीदनि खे फरमा इन खां पुछ त इन जो मतिलबु छा आहे यज़ीदनि ॿुधायो असांजो मतिलबु हीउ आहे त या बैत कयो यज़ीद जी जे न त जंग जे लाइ विढ़ण जे लाइ तयारु थियो सैयदना इमाम हुसैन फरमायो हज़रत अब्बास खे इन्हनि खे फरमाए अॼु राति छॾो सुभाणे मैदान ते फ़ैसिलो थींदो अॼु राति छॾियो असां अल्लाह जे लाइ नमाज़ पढ़ी वठूं सजदा करे वठूं तस्बीह पढ़ी वठूं तहलील पढ़ी वठूं अल्लाह जो ज़िक्र करे वठूं अल्लाह जो क़ुरान सॼी राति पढ़ूं इबादत अल्लाह जी कयूं सुभाणे मैदान ते फ़ैसिलो थींदो उहा ॾहीं अॼोकी जेका राति हुई सैयदना इमाम हुसैन फरमायो अॼोकी राति छॾियो अल्लाह जी इबादत कयूं ऐं हुसैनियत जा नारा हण वारा ख़ुदा जी इबादत किथे थई अल्लाह जी हम्द सना किथे थई अल्लाह जो क़ुरान घणो पढ़ंदो आहे घणी क़ुरान जी तिलावत कंदो आहे
इमामत करबला में भी कुरान के कौन छजो त दमिश्क जे बाज़ारुनि में भी कुरान कौन छजो असां केतिरो परे निकिरी विया हूं वो मुअज़्ज़ज़ थे ज़माने में कुरान पढ़कर हम ख़्वार हुए हैं तार के कुरान होता है हथ मां कुरान जी दामन छॾाई वई अहल बैत तार जे बेअदबनि में अची विया तरीक़ो रसूलुल्लाह जे आल जो छॾियो वियो हज़रत सैयदना इमाम हुसैन जे क़ुर्बानीअ जो असुल मक़सद जेको हुयो उहो दुनिया जे अॻियां ज़ाहिर कोन कयो वियो त बाबा हज़रत इमाम हुसैन जे मक़सद क़ुर्बानीअ जो ही हो उन मक़सद ते असां बि अमल कयूं छॾे ॾियो उन्हनि जी पेच ऐं पचर छॾे ॾियो उन्हनि जो रस्तो जेको हुज़ूर जे शरीयत जे ख़िलाफ़ आहे जेको मुस्तफ़ा जे शरीयत जे ख़िलाफ़ आहे इहो सही माना में हुसैनियत कोन हूंदो हुसैनियत उहो हूंदो जेको सही माना में रसूलुल्लाह जे शरीयत ते हले सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो त साबिर उहे आहिनि जेके मुसीबत जे वक़्त में जज़ा फज़ा न कंदा आहिनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ंदा आहिनि असां अल्लाह जे लाइ आहियूं ऐं अल्लाह जे तरफ़ मोटण वारा आहियूं अल्लाह ताला फरमायो उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा इहे जेके सब्र करण वारा आहिनि इन्हनि जे मथां अल्लाह जो रहमतूं बि आहिनि अल्लाह जा दुरूद बि आहिनि व उलाइक हुमुल मुहतदून क़ुरान थो फरमाए हिदायत वारा बि इहे अथव कुरान ते ईमान आए हथ मथे खणी जो सुभान अल्लाह कुरान फरमाए तो रहमत उन्हनि ते जेके इहो सब्र करे ॾेखारनि रहमत उन्हनि ते जेके मदद वठनि सब्र खां ऐं नमाज़ खां ऐं दुरूद ऐं अल्लाह जे तरफ़ खां रहमतुनि जो इनाम ऐं हिदायत याफ़्ता बि उहे ई आहिनि जेके इन तरीक़े सां अमल कनि जीअं मां क़ुरान करीम जो टुट आयतूं ते तव्हांखे पढ़ी ॿुधायूं जंहिंजो अमल इन आयतुनि जे मुताबिक़ आहे अल्लाह जी उन ते रहमत बि आहे दुरूद बि आहे त हिदायत वारो बि उहो आहे जेकॾहिं न त लख भेरा केरु दावा करे क़ुरान जे नज़र में हिदायत वारो न थींदो हिदायत वारो तॾहिं थींदो जॾहिं क़ुरान जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे हज़रत अहल बैत उज़्ज़ाम उन्हनि जी सॼी ज़िंदगी हवा पढ़ो हज़रत इमाम हसन हज़रत इमाम हुसैन हज़रत सैयदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा व सलामुल्लाह अलैहा उन्हनि जी त ज़िंदगी ॾिसो सॼी राति गुज़री वञे अल्लाह जे क़ुरान जी तिलावत हले थी हसनैन करीमैन जो पींघो बि हले थो त ज़ुबान जे मथां क़ुरान बि जारी आहे जेकॾहिं अटो ॻोहिजे थो घर में त अल्लाह जे क़ुरान जी तिलावत जारी आहे महबूब जे अहल बैत जो हुज़ूर जा असहाबी अदब कंदा हुआ माण्हुनि खे ग़लति छो छॾियो वेंदो आहे बाबा असहाब ऐं अहल बैत को पाण में ठहंदा ई कोन हुआ या सहाब जो अहल बैत सां को वेर या दुश्मनी हुई माज़अल्लाह 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 अहिड़े क़िस्म जो को बि मसइलो कोन हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ त फरमाईंदो हो बुख़ारी शरीफ़ में आहे उरकुबू मुहम्मदन फी अहल बैतिही फरमाईंदो जेके रसूलुल्लाह खे तलाश कयो त हुज़ूर जे अहल बैत जे मुहबत में तलाश कयो हुज़ूर जी मुहबत तव्हांखे हुज़ूर जे अहल बैत जे मुहबत में मिलंदी हुज़ूर जी रज़ा ऐं ख़ुशी तव्हांखे हुज़ूर जे अहल बैत जे रज़ा ऐं ख़ुशीअ में मिलंदी हज़रत सैयदना अमीर उमर तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सां खुली तो सुभान अल्लाह सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां अमीर उमर साईं जी अहिड़ी मोहबत हूंदी जो हज़रत इमाम हुसैन जॾहिं बि ईंदा त पहिरियों सलाम हज़रत उमर फारूक कंदा सुभान अल्लाह हज़रत इमाम हुसैन दिल में सोचो त सदाईं हज़रत उमर फारूक अॻ में तो सलाम चई वञे कॾहिं त मां बि हिन खां सलाम में अॻिराई कयां हिकिड़े वण जे ओट में थी बीह रहिया परियां हज़रत अमीर उमर अची रहियो हुयो हज़रत उमर फारूक खे ॾिठऊं जो अॼु वारो आहे मां वण जे हिन में ओट में लिकी थो बीहां अमीर उमर जीअं ई ईंदो त जल्दीअ में निकिरी मां सलाम अॻ में चवंदुसि पर असीं होॾां फारूक आज़म हो जीअं जो वेझा आया हज़रत इमाम हुसैन अञा निकिरण जी कई सैयदना फारूक आज़म फरमायो हुसैन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह सुभान अल्लाह अमीरुल मोमिनीन मांखे कीअं ख़बर पई त मां हिन जाइ ते बीठो हालांकि मां त ओट में लिकल हुयुसि हज़रत फारूक आज़म फरमायो हुसैन मूंखे ख़बर आहे हज़रत अलीअ जो बि फरमान आहे हीअ त पूरी जमात सहाबा खे ख़बर आहे त
तैना मथे खां सीने ताईं हज़रत इमाम हसन जी तस्वीर बिल्कुलु मुशाबिह रसूलुल्लाह जे सूरत जे हुई ऐं सीने खां वरी हेठि हज़रत सैयदना इमाम हुसैन जी तस्वीर हुजूर जे सूरत सां मिलण वारी हुई ऐं हुसैन सिर्फ़ तव्हांजो ज़ाहिरी जिस्म मुस्तफ़ा जे जिस्म जे मुशाबिह कोन्हे बल्कि तव्हांजे वजूद मां रसूलुल्लाह जी खुशबू भी ईंदी पाक ज़माने मुबारक में जॾहिं हुजूर कंहिं बि पासे ॾे उसरी वेंदा साहब खे ख़बर कान पवंदी त साईं काॾे विया त पोइ घटनि में साहब किराम सुम्हंदा हुजूर जी खुशबू ईंदी उन पासे ॾे वेंदा जंहिं पासे ॾे खुशबू ईंदी हुई तॾहिं बिटाई साहब रहमतुल्लाह ने फरमायो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ फरमायो तो जय सैर सां साजल गयो से सैर सद सरहा थिया मां भया मन मुश्क जाहू अतुर हारींदो वयो काॾे वेंदा रहूं रस्ता मुहतर थी वेंदा तव्हांजो रुगो जिस्म मुबारक मुस्तफ़ा जा मिलंदड़ कोन्हे बल्कि तव्हांजे जिस्म मां मुस्तफ़ा जी भी खुशबू ईंदी सुभान अल्लाह हुजूर जा सहाबी मदीने वारे सां अदब करण वारा हूंदा मुंहिंजो टाइम पूरो थी वियो मां तव्हांजे साम्हूं हे मुंहिंजा पप्पा ॾिसो था न हे मां लिखी आयुसि तव्हांखे ॿुधाईंदुसि त हुजूर जे सहाबा जे बारे हुजूर जे अहल बैत जे बारे में मोमिननि जी अम्मा असां मोमिननि जी अम्मा अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी रसूलुल्लाह जी ज़ौज मोहतरमा हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा छा फरमाई सुभान अल्लाह बुखारी खे खोलियो मुस्लिम खे खोलियो अम्मा आयशा थी फरमाए ईअं जो हज़रत ख़ातून जन्नत ईंदी ही न ईअं महसूस थींदो त रसूलुल्लाह जो अचण आहे छो त बीबी साहब जो उथण वेहण अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमायो हज़रत सैयदा ख़ातून जन्नत जो हलण उथण वेहण घुमण आदतूं अतवार सीरत किरदार बिल्कुलु रसूलुल्लाह सुभान अल्लाह दुश्मन अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा मुखालिफ़ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा तूं त बाबा मुखालिफ़त करायो वेठो आहे अला हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा जी त बाबा अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी ही तुंहिंजे करे अहल बैत सां कान ठहंदी तुंहिंजे मथां छा चवां बसि एतिरो थो चवां त मुजादा तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस आहे हुज़ूर फरमाए इज़ा रअयतुमुल लज़ीन यसुब्बून असहाबी जॾहिं तव्हां उन्हनि खे ॾिसो जेके मुंहिंजे साहिबनि खे घटि वधि था ॻाल्हाइनि उन्हनि खे चई छॾियो त लानतुल्लाहि अला शर्रिकुम ख़ुदा जी तव्हांजे शर जे मथां अल्लाह जी लानत आहे तव्हां ग़लति था ॿुधायो हुज़ूर जा सहाबी ईअं कोन आहे हुज़ूर जा सहाबी मुस्तफ़ा जे अहल बैत जो क़दम कनि सुभान अल्लाह मां सॼी हदीस नथो पढ़ां हिकिड़ी ॻाल्हि करे थो छॾियां आख़िर में यादि ॿुधो इहा बि हदीस आहे जेका मुंहिंजा अदा पढ़ां थो तव्हांखे ॿुधायां थो बुनियत तालिबीन में असांजे मुर्शिद सैयदना गौसे आज़म में वंदी आहे चओ सुभान अल्लाह सवाइक में इब्न हजर बि हदीस कांदो आहे त जॾहिं तव्हां उन्हनि माण्हुनि खे ॾिसो जेको साहबा खे घटि वधि था ॻाल्हाइनि हुज़ूर फरमायो न उन्हनि जे पुठियां नमाज़ पढ़ो न उन्हनि सां गॾु नमाज़ पढ़ो मरीज़ थियनि त उन्हनि जे इयादत लाइ न वञो मरी वञनि त उन्हनि जे जनाज़े में न वञो उन्हनि सां गॾु खाओ बि न उन्हनि सां गॾु पीओ बि न उन्हनि सां निकाह बि न कयो पंहिंजो पाण उन्हनि खां अलॻि करे छॾियो जेके हुज़ूर जे असहाबनि जा दुश्मन आहिनि ऐं उन्हनि खे इहो पैगाम ॾियो त जेकॾहिं तव्हां फेसबुक ते वेही करे पंहिंजे मजलिसुनि में वेही करे हुज़ूर जे सहाबा जी बेअदबी कंदो त यादि रखी छॾियो असां सुन्नी हज़रत गौसे आज़म जे तरीक़े ते हलण वारा आहियूं असां मदीने वारे जे अहल बैत जा बि अदब करण वारा आहियूं त रसूलुल्लाह जे असहाबनि जो बि अदब करण वारा हुज़ूर अलैहिस्सलाम करबला ॿुधाए रोंदा करबला त नबी सही जी कोन पढ़ी जीअं माण्हू पढ़ंदा आहिनि ईअं त हुजूर कोन पढ़ी ये अॼुकल्ह ज़ाकिर पढ़नि था
असांजी ख़ल्क़ खे परे थी। हा इहा ॻाल्हि आहे त जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हज़रत जिब्रील इहा ख़बर खणी आयो या फ़रिश्ते इहा ख़बर आंदी हुई, उहे हदीसूं बिल्कुलु मौजूदु आहिनि। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हज़रत उम्मुल फ़ज़ल जी बि हदीस रिवायत मौजूदु आहे त मां हुज़ूर जे गोद में इमाम हुसैन खे ॾेई करे ऐं जॾहिं मां कम सां वियसि मोटी आयसि त हुज़ूर जे अखियुनि मुबारकुनि मां पाणी हले पियो। सैयदना इमाम हुसैन जी शहादत जी ख़बर जॾहिं फ़रिश्ते ॾिनी त बिल्कुलु हुज़ूर जे अखियुनि मुबारकुनि में पाणी आयो हो। बिल्कुलु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकुनि मां ॻोढ़ा वही हलिया हा। उहो त मां अॻ में बि अर्ज़ु कयो त जेकॾहिं ज़िक्र अची वियो शहादत जो, अंदर में हिकत पैदा थी वई, नरमी पैदा थी वई, अखियुनि मां पाणी वही हलियो। इन में शरीयत जी मनाही कान्हे। हज़रत इब्राहिम हुज़ूर जो पंहिंजो फर्ज़ंद जॾहिं विसाल करे वियो, बुखारी शरीफ़ में रिवायत मौजूदु आहे, हुज़ूर अलैहिस्सलाम जे अखियुनि मुबारकुनि में पाणी हुयो। साहब ने कयो या रसूल अल्लाह अवां पाण रो था। हुज़ूर फरमायो इन रोअण जी मना कान्हे का, छो त दिलि ग़मगीन आहे ऐं जॾहिं दिलि ग़मगीन थींदी आहे त पोइ अखियुनि मां ॻोढ़ा हली रहंदा आहिनि ऐं इन जी मना बि शरीयत में कान्हे का। नबी करीम अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम पंहिंजे फर्ज़ंद जे करे जॾहिं उन्हनि विसाल फरमायो हो त साईं अखियुनि मां लुल्क मुबारक लही आया हा। सैयदना इमाम हुसैन जे शहादत जी ख़बर जॾहिं फ़रिश्ते अचे ॿुधाई ही ऐं नबी करीम अलैहिस्सलाम हज़रत उम्मे फ़ज़ल खे ॿुधाई, उन वक़्त में बिल्कुलु हुज़ूर जे अखियुनि मुबारकुनि मां नीर मुबारक वही हलिया हा। उहो त असां चऊं था त ख़ुदि ब ख़ुदि अची विया, रिकत पैदा थी, ज़िक्र मुबारक खुलियो, ज़िक्र मुबारक आयो। इन में को बि हर्ज कोन्हे। बाक़ी ॼाणी वाणी पैदा करणु, ॼमदन पैदा करणु, हासेकार पैदा करणु, इन जी शरीयत में इजाज़त कान्हे। बाक़ी तव्हां वेठा हज़रत इमाम हुसैन जो ग़मगीन हाल ॿुधो ऐं उन ग़मगीने में तव्हां ग़मगीन थी पिया, अंदर में हिकत पैदा थी। अगरि तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा आया त मुंहिंजा त इन जी शरीयत में मना कान्हे का। इहा त मुहबत जी निशानी थी। अल्लाह ताला जो चवण तव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए। आख़िर दावाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।